तो पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त शमीर जे खून बहा में रूंडे खे संग चटी ऐं 10 लख ऐं घर वञी पाण खे बख़्शराइणो पवंदो ऐं इन फ़ैसिले ते 2 ॾींहंनि में अमल थींदो। जे अमल न थियो त 3 ॾींहं ते रूंडे जो फ़ोन सांवल ते हलाल हूंदो ऐं उन जो को बि कुफ़ारो न थींदो। इहो एतबार त तो मथां कॾहिं बि कोन थींदो। तोखे पहिरीं मुंहिंजा पैसा ॾियणा पवंदा, हिन खां पोइ मां तोखे हितां वञण जी वाट ॾींदसि, न त सॼी उमिरि तूं हिते ई सड़ंदी रहंदी। गुलार, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां हितां निकिरण खां अॻु में तोखे पैसा ॾियां थी। हाणे ही अधु खरियल मूंसां निबरंदो। रुंडा मां त चवां थो इज़त सां वापसि हलियो वञ। मां जॾहिं तोखे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजूं ही अखियूं रत छॾींदियूं आहिनि, रत। मां चवां थो इज़त सां वापसि मोटी वञ, न त घुटो ॾेई तेजो हिते पूरो कंदोमांइ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।